मेहर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रज़ाली सुमर मूजिब मेहर फरीदाबाद लिंक रोड सिम शाख भरिसां खैरपुर मीरस जे ॻोठ ख़ुदा बख्श हीस पाणी सां तालुक़ रखंदड़ दरगाह शाह गोदड़ियो जे ज़ाइरी जी तेज़ रफ़्तारीअ सबबि ट्रैक्टर ट्रॉलीअ जी टायर रॉड टुटण सबबि कल्टी थियण करे सिम शाख में किरण सबबि 20 मासूम बारोड़ा 3 औरतुनि समेत 60 खां वधीक माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मासूम बारोड़ो साइम हिसपाणी, फरमान हिसपाणी, ताहा, फिज़ा, मिसमात, इज़्ज़त खातून, साबिर हिसपाणी, नज़ीर हिसपाणी, मसमात, एमरा हिसपाणी, इम्तियाज़ हिसपाणी, ग़ुलाम अस्कर, अनस हिसपाणी, मसमात मुख्तियार, मसमात नाइला, तौफ़ीक हिसपाणी शामिल आहिनि। अहिड़ो इतला मिलण ते 1122 जूं रेस्क्यू टीमूं फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे सिम शाख मां ॿाहिरि कढी इलाज लाइ तालका अस्पताल मेहर पहुचायो वियो, जिते इंतिज़ामिया पारां एमरजेंसी नाफ़िज़ कंदे ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। डॉक्टरनि मूजिबि 3 खां वधीक ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जो त वाक़ियो खैरपुर मीरस जे ॻोठ ख़ुदा बख्श हिसपाणी खां दरगाह शाह गोदड़ियो ॾांहुं सुखां खणी वेंदड़ ज़ाइरीन सां मेहर काज़ी आरिफ लिंक रोड ते ट्रैक्टर ट्रॉली जी टायर रॉड टुटण सबबि पेश आयो आहे। हुन वाक़े जो इतला मिलण ते DHO दादू डॉक्टर नियाज़ हुसैन जमाली तालका अस्पताल मेहर पहुची MS डॉक्टर हिदायत खोसो खां इंतज़ामनि जा तफ़सील वरिता।